अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, अॼु असां वटि बेसिक मैथमेटिक जे पोर्शन में ॿ सुवाल आहिनि जेके डेसिमल ऑफ सब्ट्रैक्शन मां बिलोंग कनि था। ठीकु आहे, सो वन बाय वन करे सोल्व कंदासीं। सो पहिरियों नंबर सुवाल आहे 5.5 माइनस 0.004 कीअं सोल्व थींदो ॾिसो। फर्स्ट ऑफ ऑल असां 5.5 खे रखंदासीं 5.5। ठीकु आहे, उन खां बाद में पॉइंट जे हेठां बिल्कुलु। सो पॉइंट खां लेफ़्ट साइड ते 0 आहे त असां लेफ़्ट साइड ते 0 रखंदासीं ऐं राइट साइड ते 0.04 आहे त राइट साइड ते 0.04 रखंदासीं। ठीकु आहे, ऐं जिथे कुझु न आहे असां हुते 0 ॾेई सघूं था। सो हाणे हिते सब्ट्रैक्शन कंदासीं। 5 मां हिकिड़ो रुपयो उधर वठी 0 खे ॾींदासीं, हिते थींदा 10। ठीकु आहे, ऐं 10 खां हिकिड़ो रुपयो वठी हिते बि 0 खे ॾींदासीं, हीअ बि 10 थी वेंदा। हाणे 10 खां 4 माइनस कंदासीं, बाक़ी बचंदा 6। ठीकु आहे, अहिड़ी तरह हिते असां रुपयो हेॾे शिफ्ट कयोसीं, 9 बता। सो 9 मथे हेठि 0 आहे त 9 हेठि लहंदा। सो हिते 4 हेठि लहंदो, पॉइंट जे हेठां हिते 5। ठीकु आहे, जो असांजो फाइनल आंसर आहे 5.496। ठीकु आहे, अहिड़ी तरह असां क्वेश्चन नंबर 2 बि सोल्व करियूं था। दर्जो आहे 5.6 माइनस 0.006 कीअं सोल्व थींदो। सेम तरीक़े सां पहिरियों असां 5.6 खे रखंदासीं। ठीकु आहे, पॉइंट जे हेठां पॉइंट खां लेफ़्ट साइड ते 0 आहे त लेफ़्ट साइड ते 0 रखंदासीं, ऐं राइट साइड ते 0.06 आहे त राइट साइड ते 0.06 लिखंदासीं। ठीकु आहे, सो हिते 12 वठंदासीं। पहिरियां जिते कुझु न आहे असां हुते हथ जा 2 ज़ीरोस लिखंदासीं। ठीकु आहे, हाणे असां सब्ट्रैक्शन कंदासीं। 6 मां हिकिड़ो रुपयो वठी 0 खे ॾींदासीं, हिते 10 थी वेंदा, ऐं 10 खां हिकिड़ो रुपयो वठी हिते बि 0 खे ॾींदासीं, सो हीअ बि 10 थी वेंदा। हाणे 10 खां माइनस कंदासीं 6, बाक़ी बचंदा 4। अहिड़ी तरह हिते रुपयो हेॾे शिफ्ट कयोसीं, हिते पता 9 त 9 ई हेठि लहंदा, हिते 5 पॉइंट जे हेठां बिल्कुलु लहंदो, ऐं 5 हिते हेठि लहंदो। हिते बि असांजो जेको जवाबु आहे 5.594। ठीकु आहे, सो वीडियो सम्झ में अचे त लाइक कमेंट ऐं शेयर ज़रूरु करियो। अल्लाह हाफ़िज़।